अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरन जी वस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करा हाल ते क्लिक करा दोस्तों जी। तो दोस्तों हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़ बिना देर जे। त बानो ऐं नौरोज़ जी शादी थी चुकी आहे ऐं ग़ुलाम रसूल उन्हनि जी शादी कराई। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हांखे ॾसींदा हलूं त सोडो ऐं ज़ीनत जी शादी बि थी चुकी आहे। ॿई जोड़ियूं जेको आहिनि त हिक ॿिए सां मिली चुकियूं आहिनि ऐं ॿिन्हिनि जी दिलि जी ख़्वाहिशूं हसरतूं सभु पूरी थी वियूं आहिनि। बहरहाल ॻाल्हि इहा आहे त जेका आहे त बानो जी शादी ग़ुलाम रसूल कराई आहे ऐं चिबड़ खे का ख़बर ई न हुई। ऐं उहो जॾहिं घरु दाख़िल थियो त नौरोज़ तेसि ताईं हुनखे बानो खां पंहिंजी माना रुख़्सती करे पंहिंजे घर वठी वञी चुको हुयो ऐं हू परेशान थी वियो त हू मुंहिंजे माना प्रेशर ऐं इन खां तंग थी करे घर छॾे वई आहे। पर इहा अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। नौरोज़ हुन सां निकाह करे हुनखे पंहिंजे घर वठी वियो आहे ऐं इहा ख़ुशनसीबी जी ॻाल्हि आहे त ॿई जोड़ियूं हिक ॿिए सां मिली वियूं ऐं हिक ॿिए सां सुठी ज़िंदगी गुज़ारींदियूं। जी दोस्तों, वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट में। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।